बिरासिटी मां ख़बर ॾींदा हलूं त बिरासिटी भरिसां ॻोठ गंबो कलोड़ो ऐं इन जे आस पास में बदअमनी वधी वञण ऐं हर राति जो ॻोठाणनि जूं चोरियूं थियण खिलाफ़ रहवासियुनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि बशीर अहमद, अली नवाज़, मोहम्मद कासिम ऐं ॿियनि दाइंदे चयो त ॻोठ गंबू कलोड़ो ऐं आस पास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में चोरियुनि जो आज़ार वधी वञण सबबि असांजो सुकून तबाह थी वियो आहे। ॻोठ अंदर हर रोज़ चोरियूं थियण महमूल बणिजी वियो आहे। नामालूम चोर मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जे घरनि मां सोना ज़ेवर, सोलर प्लेटूं, सोलर बैटरियूं, चोपायो माल ऐं ॿियो सामान चोरी करे आसानी सां फरार थी वञनि था। हिननि चयो त केतिरई भेरा पुलिस वटि शिकायत करण बावजूदि पुलिस ॾोहारियुनि खिलाफ़ का बि कार्रवाई न पई करे। हिननि सूबाई घरू वज़ीर IG सिंध ऐं SSP नौशरो फिरोज़ खां मुतालबो कंदे घुर कई त ॻोठ गंबू कलोड़ो में थियल चोरियूं वापसि कराए चोरियुनि में मुलविस ॾोहारियुनि खिलाफ़ कार्रवाई करे इलाइक़े जो अमन अमान बहाल करायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।